अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे राति रेल ऐं ऋणपट। फ्लैश कहाणियूं अफ़साना। कहाणीकार ज़ेब सिंधी, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो पहिरियों फरवरी 2023 ईस्वी। कहाणी आहे सदियुनि ताईं वरजाईंदड़ आखाणी। पुराणे ज़माने जी आखाणी आहे त हिकिड़े मुल्क ते हिकु ज़ालिम ऐं जाबिर बादशाह हुकूमत कंदो हो। रियासत में इंसान जानवरनि जहिड़ी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे, पर बादशाह सलामत खे रियाया जी का परवाह ई न हुई। हू पंहिंजी बादशाहत खे बरक़रार रखण लाइ रियाया ते रोज़ु पंहिंजे मर्ज़ीअ जा फ़ैसिला मणींदो हो ऐं कंहिं बि क़िस्म जे ॾाढ ऐं जबर करण खां न कीबाईंदो हो। मुल्क जी रियाया बादशाह जे जबर ऐं ज़ुल्म सबबु बेज़ार थी पई। अहिड़ियुनि हालतुनि सबबु रियासत जे ॾहनि माण्हुनि बादशाह जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु शुरू कयो त बादशाही महल मां शाही फ़रमान जारी थियो। मुल्क जो को बि माण्हू कंहिं बि ॾाहे जी ॻाल्हि न ॿुधे। रियासत जे केतिरनि ई माण्हुनि उन इहे शाही फ़रमान खे मञण खां इनकार करे छॾियो। मुल्क जे जेतिरनि माण्हुनि शाही फ़रमान खे मञण खां इनकार कयो, बादशाह उन्हनि सभिनी माण्हुनि जे कननि में शीयो विझराए उन्हनि सभिनी खे ॿुधण जी सलाहियत खां महरूम करे छॾियो। बादशाह जे अहिड़े ॾाढ ख़िलाफ़ु ॾाहनि आवाज़ बुलंद कयो त बादशाही महल मां ॿियो फ़रमान जारी कयो वियो। मुल्क जा ॾाह बादशाह सलामत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण बजाए ज़ुबान बंदि रखनि ऐं मोट में शाही महल में हाज़िर थी वज़ीफ़ो हासिलु कनि। ज़ुबान बंदि रखण वारनि ॾाहनि खे शानाइतो शाही वज़ीफ़ो ॾिनो वेंदो, जॾहिं त बादशाह सलामत जी सनाख़्वानी कंदड़नि ॾाहनि खे वधीक मालामाल कयो वेंदो। अहिड़ो शाही फ़रमान ॿुधी ॾेह अक्सर ॾाह बादशाही महल में वञी हाज़िर थिया ऐं उन्हनि सभिनी बादशाह सलामत खे बार बार फ़र्शी सलाम कया। उन्हनि ॾाहनि पंहिंजी ॾाहप विकिणी माल मता वरितो। उन्हनि जो वज़ीफ़ो बि मुक़ररु कयो वियो त खेनि बादशाही तमग़ा बि अता कया विया। ॾींहं जे कुझु ॾाहनि मरातुनि जे बदिले में पंहिंजे ज़हन ऐं ज़मीर जो सौदो करण खां इनकार करे छॾियो। इनकारी ॾाहनि खे सज़ा ॾियण लाइ बादशाह हुकुम जारी कयो इनकार कंदड़ सभिनी ॾाहनि जूं ज़ुबानूं वढियूं वञनि। बादशाही हुकुम मुताबिक़ केतिरनि ई ॾाहनि जूं ज़ुबानूं वढियूं वयूं, पर कुझु ॾाह लिकी विया। उहे लिकी वियल ॾाह लिकल नमूने रियाया में शऊर बेदार कंदा रहिया ऐं पोइ हिकु ॾींहुं अहिड़ो बि आयो जो जाबिर बादशाह ख़िलाफ़ु रियासत जी रियाया उथी खड़ी थी ऐं बादशाह खे पंहिंजे ई मुल्क में लिखण जी जाइ नथे मिली। इन ई आखाणीअ जे लेखक उहा आखाणी लिखण खां पोइ हेठां लिखियो हो त मुंहिंजी हीअ आखाणी सदियुनि ताईं वरजाए बि रहंदी ऐं हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जॾहिं दुनिया मां जबर जो ख़ात्मो थी वेंदो। क़ैदी शहर जे चौधारी दीवार ॾियारे सॼे शहर खे क़ैद खानो बणायो वियो ऐं आवाम खे ख़ामोश रहण जो हुकुम ॾिनो वियो। ॻाल्हाइण ते बंदिश पई त हिन एहतजाज कयो। खेसि चयो जेकॾहिं ज़ुबान खोलींदे त तुंहिंजी ज़ुबान वढे छॾींदासीं। हिन पंहिंजी ज़ुबान बंदि करे छॾी। ॿुधण ते बंदिश विधी वई त हिन एहतजाज कयो। खेसि चयो वियो जेकॾहिं ॿुधणु बंदि न कंदे त तुंहिंजे कननि में शीहो विझी छॾींदासीं। हिन पंहिंजे कननि में कप विझी छॾी। ॾिसण ते पाबंदी लॻी त हिन एहतजाज कयो। खेसि चयो वियो जेकॾहिं ॾिसणु बंदि न कंदे त तुंहिंजियूं अखियूं कढी छॾींदासीं। हिन पंहिंजियूं अखियूं बंदि करे छॾियूं। सोचण ते बंदिश जो फ़रमान जारी थियो त हिन हुकुम जी इन राफ़ी कंदे रड़ कई। सोच ते पहरो नथो लॻाए सघिजे। खेसि चयो वियो जेकॾहिं सोचणु बंदि न कंदे त तोखे मारे छॾींदासीं। हिन कंधु हेठि करे छॾियो। हाणे हू शहर जे चौधारी ॾिनल दीवार खे ड्राहिण ऐं आज़ादीअ जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे। कहाणी आहे हिकु मुल्क जो मंज़रनामो। कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु मुल्क जी सरहदुनि अंदरि बि हिकु सरहद हुई। मुल्क जे अंदरीं सरहद जे हिकु तरफ़ ताक़तवर माण्हू रहंदा हुआ जिन वटि ज़िंदगीअ जूं सभु आसाइशूं मौजूदु हुयूं। उहे सगारा माण्हू मुल्क जे अंदरीं सरहद जे ॿिए पासे रहंदड़ हींअरनि माण्हुनि ते पंहिंजे मर्ज़ीअ जा हुकुम मणींदा हुआ। हुकुम न मञींदड़नि लाइ सख़्तु तरीन सज़ाऊं मुक़ररु थियल हुयूं। मुल्क जे अंदरीं सरहद जे ॿिए पासे रहंदड़ कमज़ोर माण्हुनि जे
ज़िंदगीअ जा बुनियादी इंसानी हक़ बि हासिल न हुआ। उहे ज़िलतुनि जा मारियल माण्हू साह बि डिॼी डिॼी खणंदा हुआ त मतां साह खणण जे ॾूह में खेनि सज़ा न ॾिनी वञे। हिकु कदावर बाग़ी शख़्स सगारनि माण्हुनि ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कयो त सगारनि माण्हुनि खेसि फाही ॾेई छॾी ऐं बंदी खाननि खे बग़ावत जे अलम बरदार जी हामियुनि सां भरे छॾियो। हिकु हथे ख़ाली बहादुर न्याणीअ सगारनि माण्हुनि खे ललकारियो त खेसि तीर सां निशानो बणाए क़तलु कयो वियो। हिकु थुल्हे माण्हूअ पाण खे सगारनि माण्हुनि ख़िलाफ़ बाग़ी ज़ाहिर कयो त मुसीबतुनि जा मारियल माण्हू आहिस्ते आहिस्ते संदसि चौधारी मिड़ंदा विया। सगारनि माण्हुनि थुल्हे माण्हूअ ॾांहुं अखि खणी ॾिठो त थुल्हो माण्हू अखि बचाए पंहिंजे देश जे सरहद पार करे ॿिए मुल्क ॾांहुं हलियो वियो। कमज़ोर माण्हुनि पाण खे बेवस सम्झण बदिरां हिकु हंधि गॾु थियणु शुरू कयो त ताक़तवर माण्हुनि पारां पंहिंजनि कुझु माण्हुनि जो वेस मटाए खेनि कमज़ोर माण्हुनि ॾांहुं मोकिलियो वियो। वेस मटाए आयल उहे माण्हू पाण खे हिननि जा मसीहा चई हुजूम जे अॻियां अची बीठा। कमज़ोर माण्हुनि मुसीबतुनि खां निजात ॾियारण जे दावेदारनि ॾांहुं गौर सां ॾिठो त उहे कदावर बदिरां कोता कद नज़र आया। हिननि जे हुजूम सगारनि माण्हुनि तरफ़ां मोकिलियल 2 रुपयनि ते एतबार न कयो त सगारनि खे सख़्तु कावड़ लॻी। ताक़तवर माण्हुनि हिननि जे हुजूम खे मुंतशिर करण जी कोशिशि कई पर मुसीबतुनि जे मारियल माण्हुनि जो हुजूम मुंतशिर थियण बदिरां मज़बूत थींदो वियो ऐं पंहिंजे ई अंदरां कंहिं कदावर माण्हूअ जे अचण जो इंतज़ारु करणु लॻो। कहाणी आहे टोपी ड्रामो। टोपी ड्रामो। आम माण्हू शहर में गंदगीअ जी शिकायत खणी शहर जे काज़ी वटि पहुतो। काज़ीअ आम माण्हूअ खे लिखत में दरख़्वास्त कराइण लाइ चयो। आम माण्हूअ लिखत में दरख़्वास्त ॾिनी। काज़ीअ शहर जे निगरान ॾांहुं पुछाणो करण लाइ ख़त लिखियो। उन खां पोइ हिन पंहिंजी टोपी लाइ शहर जे निगरान वारी टोपी पाती ऐं शहर जे निगरान जे कुर्सीअ ते वञी वेठो। शहर जे निगरान जी हैसियत सां हिन सफ़ाई कंदड़ टोले जे सरवाण ॾांहुं पुछाणीअ जो ख़तु लिखियो। उन खां पोइ हिन सफ़ाई कंदड़ टोले जे सरवाण वारी टोपी पाती ऐं सफ़ाई कंदड़ टोले जे सरवाण जी कुर्सीअ ते वञी वेठो। सफ़ाई कंदड़ टोले जे सरवाण जी हैसियत सां हिन शहर जे काज़ीअ ॾांहुं ख़तु लिखियो जंहिंमें हिन ॼाणायो त शहर में गंदगीअ जो ज़िम्मेवार आम माण्हू आहे। उन खां पोइ हिन शहर जे काज़ीअ वारी टोपी पाती ऐं वापसि काज़ीअ जे कुर्सीअ ते वञी वेठो। शहर जे काज़ीअ आम माण्हूअ खे तलब कयो। आम माण्हू काज़ीअ जे साम्हूं अची हाज़िर थियो। काज़ीअ पंहिंजे साम्हूं कटड़े में बीठल आम माण्हूअ ॾांहुं ॾिसंदे फ़ैसिलो ॿुधायो। आम माण्हूअ खे गंदगी फैलाइण जो ज़िम्मेवार आहे। तंहिं करे शहर खे साफ़ रखण ख़ातिर आम माण्हू खे सज़ा तौरु बंदी खाने में दाख़िल कयो वञे। कहाणी आहे आइनू ॾोहारी आहे। मकरू मुहांडनि वारनि माण्हुनि उन शख़्स खे क़तलु करे छॾियो जेको खेनि पंहिंजे आईने में संदन असली शकिलियूं ॾेखारींदो हो। मकरू मुहांडनि वारा संदसि आईने में पंहिंजूं शैतानी शकिलियूं ॾिसी कावड़िजी पवंदा हुआ। मकरू चहिरनि वारा उहे माण्हू आइनू ॾेखारींदड़ शख़्स खे मौत मार धमकियूं ॾींदा हुआ त हू उन्हनि खे आईने में संदन असुलु शकिल न ॾेखारे पर आइनू ॾेखारींदड़ शख़्स संदन ॻाल्हि मञण खां इनकार करे छॾियो। हू रोज़ु सुबुह जो आइनू खणी घरां निकिरंदो हो। हिन खे जिते बि जेको बि मकरू मुहांडनि वारो माण्हू नज़र ईंदो हो त हू संदसि अॻियां वञी आइनू झले बीह रहंदो हो। हू आइनू ॾेखारण खां न मुड़ियो त मकरू मुहांडनि वारनि माण्हुनि गॾिजी हिन खे मारे छॾियो ऐं संदसि लाश जे चौधारी रक़्स करणु लॻा। अञा मौत जो रक़्स जारी हो त शैतानी शकिल वारे हिकु शख़्स रड़ करे चयो, असां आइनू ॾेखारींदड़ खे त मारे छॾियो पर आइनू त अञा बि मौजूदु आहे। मौत जो रक़्स कंदड़ मकरू चहिरनि वारा सभु वैशी बीह रहिया। सभिनी वैशियुनि कावड़ मंझां क़तलु कयल शख़्स जे लाश ॾांहुं ॾिठो जंहिंजे हथ में अञा बि आइनू मौजूदु हो। हिकु वैशी अॻिते वधियो ऐं हिन क़तलु थी वियल शख़्स जे हथ मंझां आइनू खणण जी कोशिशि कई पर हू मरी वियल शख़्स जे
हथ मां आईनूं फुरे न सघियो। उहो ॾिसी कुझु ॿिया कातिल अॻिते वधिया ऐं उन्हनि गॾिजी मरी वियल माण्हूअ जे हथ मंझां आईनूं फुरण जी कोशिशि कई, पर खेनि नाकामी थी। उन खां पोइ सभिनी कातिलनि गॾिजी कोशिशि कई, पर पूरी ताक़त जे बावजूद बि हू क़त्ल थी वियल शख़्स जे हथ मंझां आईनूं खसे न सघिया। केतिरा ई साल गुज़री विया आहिनि, पर मकरू चहिरनि वारा उहे वहशी संदन शैतानी चहिरा ॾेखारींदड़ आईने खे अॼु ताईं न टोड़े सघिया आहिनि। कहाणी आहे रत प्याक। चयईं इंसान खे छॾे, चयईं इंसान खे छॾे थो अॼुकल्ह जिननि ऐं जानवरनि ते कहाणियूं लिखणु शुरू कयूं आहिनि वराणियुनि। उन करे त अॼुकल्ह कुझु माण्हू जिननि ऐं ख़तरनाक जानवरनि खां वधीक खूनख्वार थी विया आहिनि। तंज़ सां मुर्की चयाईं, लेखक लाइ मुशाहिदो बेहद ज़रूरी आहे, तंहिं करे कुझु वक़्तु तोखे जंग में वञी जानवरनि सां ऐं जिननि जे वादीअ में वञी जिननि सां गॾु रहणु घुरिजे। वराणियुनि, मां पूरी तहक़ीक़ ऐं मुशाहिदे खां पोइ ई कुझु लिखंदो आहियां। टोक सां मुर्की पुछाईं, कॾहिं जिन ॾिठो अथई? वराणियुनि, हा, मूं बेशुमार जिन ऐं जानवर ॾिठा आहिनि। हर तरफ़ अहिड़ा जिन ऐं जानवर मौजूदु आहिनि जेके इंसाननि खे आज़ारींदा रहनि था। हू कुझु देरि गौर सां मूं ॾांहुं ॾिसंदो रहियो ऐं पोइ पुछियाईं, किथे किथे ॾिठा अथई? वराणियुनि, मां जिते किथे इंसान दुश्मन जिननि ऐं जानवरनि खे ॾिसी सघंदो आहियां। हिन जे चहिरे ते संजीदगी तारी थी वई। चयाईं, मूं ॿुधो आहे त पुरस्रार कहाणियूं लिखंदड़ लेखक पुरस्रार सलाहियतुनि जा मालिक हूंदा आहिनि। मूं को बि जवाबु न ॾिनो, फ़क़ति मुर्की पियुसि। हुन पंहिंजे कुर्सीअ ते थोरो अॻिते सुरी पुछो, छा तूं मूंखे बि कुझु ॾेखारे सघीं थो? मूं हाकार सां कंधु लोॾियो। हू पंहिंजे कुर्सीअ तां उथियो ऐं मुंहिंजे कुर्सीअ जे भरिसां अची बीठो। पुछाईं, उन जे लाइ किथे हलणो पवंदो? चयुमि, इंसाननि खे आज़ारींदड़ उहा मख़लूक मां तोखे हिते ई ॾेखारे सघां थो। हुन थोरे तजसुस मां पुछो, हिते कीअं? मूं हिन खे आईने जे साम्हूं वञी बीहारियो। चयुमि, आईने में गौर सां ॾिस। हिन हिकु नज़र आईने में ॾिसी मुरकंदे चयो, पंहिंजी शिकिल त मां रोज़ु आईने में ॾिसंदो आहियां। उहो चई हू वापसि वञी आम इंसाननि जे ज़िंदगियुनि ते असर अंदाज़ थींदड़ तमामु वॾे उहिदे वारे पंहिंजे कुर्सीअ ते वेठो त चयुमि, जंहिं ॾींहुं आईने तोखे पंहिंजी असुलु सूरत ॾेखारी उन ॾींहुं तोखे ख़बर पइजी वेंदी त तूं इंसान न आहीं। हिन मुर्की वराणियो, मूंखे ख़बर आहे त मां छा आहियां। एतिरो चवण खां पोइ संदसि वजूद रत प्याक जानवर में तब्दील थी वियो। संदसि वात मंझां इंसानी रतु ॻड़ी रहियो, पर मुर्क तॾहिं बि संदसि चपनि ते मौजूदु हुई। कहाणी आहे बाग़ी। मूंखे ॻाल्हाइण खां रोकियो वियो। मूं सबबु पुछो त मूंखे खंभे गाॾीअ जे पोईं सीट ते विहारियो वियो ऐं ॿ माण्हू मुंहिंजे ॿिन्ही पासनि खां वेही रहिया। गाॾी हली त उन्हनि मुंहिंजनि अखियुनि ते पटी ॿधी छॾी ऐं मूंखे ख़ामोश रहण लाइ चयो। मूं परेशानीअ मंझां पुछो, तव्हां मूंखे छो खंयो आहे? मुंहिंजे साॼे पासे वेठल शख़्स वराणियो, असांखे इख़्तियारु हासिलु आहे त असां कंहिं बि ॻाल्हाईंदड़ माण्हूअ खे कंहिं बि वक़्तु किथां बि खणी सघूं था। चयमि, मां बेज़ुबान जानवर न आहियां, मां इंसानु आहियां, तंहिं करे ॻाल्हायां थो। मुंहिंजो क़सूरु कहिड़ो आहे? मुंहिंजे खाॿे पासे वेठल शख़्स जवाबु ॾिनो, पंहिंजो क़सूरु पुछण वारो माण्हू ई असांजे नज़र में क़सूरवारु हूंदो आहे, तंहिं करे ख़ामोश रहण ई तुंहिंजे हक़ में बहितरु आहे। मूं रड़ करे चयो, ख़ामोशीअ जो ॿियो नालो मौत आहे। मां जीअण थो चाहियां, ॻाल्हाइण थो चाहियां। उन खां पहिरीं जो मां कुझु वधीक ॻाल्हायां, उन्हनि ॿिन्हिनि मुंहिंजे वात ते बि पटी ॿधी छॾी। डिघे सफ़र ऐं डिघी ख़ामोशीअ खां पोइ गाॾी हिकु हंधि बीठी जिते मुकमिल ख़ामोशी हुई। हिननि मूंखे हेठि लाथो त मूंखे यकीन थी वियो त हू मूंखे कंहिं वीरान इलाइक़े में खणी आया आहिनि। पर जॾहिं उन्हनि मुंहिंजे अखियुनि तां पटी लाथी त मां उहो ॾिसी हैरान थी वियुसि त मां अहिड़े हंधि मौजूदु हुयुसि जिते मुकमिल ख़ामोशी हुई। हर तरफ़ बेशुमार माण्हू त हुया, पर कंहिं बि कुझु न थिए ॻाल्हायो। गाॾीअ में अॻियां वेठल शख़्स हर तरफ़ मौजूदु माण्हुनि ॾांहुं इशारो करे चयो, ही सभु माण्हू उन करे जीअरा आहिनि जो उहे नथा ॻाल्हाइनि। अॼु खां पोइ
तूं बि न ॻाल्हाइजां, न त असां तोखे मारे छॾींदासीं। मूं पंहिंजे चपनि तां पटी लाहे रड़ कई, मां ॻाल्हाईंदुसि, मूंखे मारे ॾिसो, मां मरण खां पोइ बि ॻाल्हाईंदुसि। कहाणी आहे एहतजाज। ओचितो रत जी बूइ महसूस थी त मूं घर खां ॿाहिरि निकिरी ॾिठो। मुंहिंजे घर ते रत जा छंडा लॻल हुआ ऐं घर जो रस्तो बि रत सां रेटो थियल हो। मां पाड़े जे ॿियनि घिटियुनि ॾांहुं वियुसि। पाड़े जूं सभु घिटियूं रत हाणियूं हुयूं। मां शहर में निकिरी पियुसि। शहर जा सभु रस्ता रत में ॿुॾल हुआ। मां इंसानियत जे क़त्ल जी FIR कटाइण लाइ पुलिस स्टेशन ते पहुतुसि, पर मुंहिंजी फ़रियाद दाख़िल करण खां इनकार कयो वियो। मां शहर जे पुलिस चीफ वटि वियुसि ऐं खेसि चयुमि शहर में इंसानियत जो क़त्लु थियो आहे, पर मुंहिंजी FIR नथी दाख़िल कई वञे। पुलिस चीफ पुछियो, तो वटि कहिड़ो सबूत आहे त इंसानियत जो क़त्लु थियो आहे? चयुमि, मुंहिंजे शहर जा सभु रस्ता रत सां ॻाढ़ा थियल आहिनि। पुलिस चीफ वराणियो, हिन शहर जा रस्ता त घणे वक़्त खां ॻाढ़ा आहिनि, उहा का नई ॻाल्हि न आहे। पुलिस चीफ खां मायूस थी मूं एहतजाज कयो ऐं शहर जे अहम शाहराह ते धरणो हणी वेही रहियुसि। वक़्त जो हुकुमरान मूं वटि पहुतो ऐं धरणो ख़तमु करण लाइ चयाईं। वराणियुमि, शहर में इंसानियत जो क़त्लु थियो आहे, पर पुलिस चीफ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। जेसीं इंसानियत जे कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो, तेसीं मुंहिंजो एहतजाज जारी रहंदो। हुकुमरान पुछियो, कंहिंजे ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं? चयूं, उन्हनि सभिनी रत प्याग जानवरनि जे ख़िलाफ़ु जिन खे हिन शहर में दाख़िल थियण खां न रोकियो वियो ऐं हाणे उन्हनि मुंहिंजे शहर जे रत जो रंग ॻाढ़ो करे छॾियो आहे। कहाणी मुतहरिक माण्हू। अछे रंग जा कपिड़ा पाईंदड़ मुतहरिक माण्हू रोज़ सुबुह जो घर खां निकिरंदो हो। राति जो घर वापसि पहुचंदो हो त अधु राति ताईं किताब ऐं अख़बारूं पढ़ंदो। बिस्तरे ते सुम्हण खां पोइ निंड अचण ताईं लॻातार कुझु सोचींदो रहंदो हो। हिकु ॾींहुं सुबुह जो हू घर खां ॿाहिरि निकितो त हिक ई रंग जा कपिड़ा पहिरियल कुझु माण्हू हिन खे खंभे खणी विया। हू केतिरनि ॾींहंनि ताईं गुम रहियो ऐं पोइ हिकु राति हिन खे खणी वेंदड़ माण्हुनि संदसि अखियुनि ते पटी ॿधी खेसि शहर जे वीरान रस्ते ते छॾे ॾिनो। हू वापसि पंहिंजे घर मोटी आयो। मुतहरिक माण्हू ग़ैर मुतहरिक न थियो। हिकु ॾींहुं हू पंहिंजे शहर जे रस्ते तां वञी रहियो त ॿिए रंग जा कपिड़ा पहिरियल कुझु माण्हू हिन खे खंभे खणी विया। हू केतिरनि ॾींहंनि ताईं गुम रहियो ऐं पोइ हिकु राति हिन खे खणी वेंदड़ माण्हुनि संदसि अखियुनि ते पटी ॿधी खेसि ज़ख़्मी हालत में ॿिए शहर जे वीरान रस्ते ते छॾे ॾिनो। हू ज़ख़्मी हालत में ॿिए शहर खां वापसि पंहिंजे शहर मोटी आयो। इन केतिरनि ई ॾींहंनि ताईं पंहिंजे तशदुद थियल जिस्म जो इलाजु करायो ऐं वरी मुतहरिक थी वियो। हिकु राति हू घर में सुतल हो त टे रंग जा कपिड़ा पहिरियल कुझु माण्हू ज़बरदस्ती हिन जे घर में दाख़िल थिया ऐं खेसि खंभे खणी विया। हू केतिरनि ॾींहंनि ताईं गुम रहियो ऐं पोइ हिकु राति हिन खे खणी वेंदड़ माण्हुनि खेसि संदसि शहर खां ॿाहिरि हाईवे जे भरिसां फिटी करे छॾियो। मुतहरिक माण्हूअ जो जिस्म ग़ैर मुतहरिक हो ऐं हिन खे अछे रंग जे कपिड़नि बदिरां ॻाढ़े रंग जा कपिड़ा पहिरियल हुआ। कहाणी आहे दूरबीन। मां हिकु वॾे जबल जे चोटीअ ते बीठो हुउसि ऐं मूं वटि तमामु घणो परते ॾिसण वारी दूरबीन मौजूदु हुई। मूं दूरबीन वसीले पहाड़ जे भर पासे में मौजूदु इंसानी आबादियुनि ॾांहुं ॾिठो। वॾे पहाड़ जे चइनी पासे बुनियादी ज़रूरतुनि जे बिना इंसानी आबादी मौजूदु हुई। मूं परते मैदानी इलाइक़े ॾांहुं निहारियो जिते हर तरफ़ हीणनि हालनि वारा इंसान मौजूदु हुआ। औरतूं पाणीअ जी ॻोल्हा में परेशान हुयूं ऐं उन्हनि जा मिटीअ हाणा ॿार अंग उघाड़ा हुआ। मूं सहरा तरफ़ निहारियो। मूं सहरा तरफ़ नज़र फेराई जिते शिकारी मोरनि ऐं हरणनि खे मारे रहिया हुआ। सहराई ॻोठनि में मासूम ॿार ग़िज़ाई खोट ऐं बीमारियुनि सबबु तड़पी तड़पी मरी रहिया हुआ। मूं चइनी ॾिसाउनि में पंहिंजे देश जे शहरनि ॾांहुं ॾिठो। सभिनी शहरनि में बदअमनी ऐं गंदगी फैलियल हुई। गंदगी ऐं धप सबबु माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला हुआ। मूं पंहिंजे परगि॒णे जे गादीअ वारे शहर तरफ़ निहारियो। शहर जी ज़मीन ते कब्ज़ागीरनि घण माड़ इमारतूं ठाहे रोशनियुनि जे शहर खे कंक्रीट जो झंग बणाए छॾियो, जंहिं करे हवाऊं शहर खां रुसी वियूं हुयूं
ऐं शहरवासी साह खणण में तकलीफ़ महसूसु करे रहिया हुआ। मूं परगिणे जे गादीअ वारे शहर खां अॻिते समुंड तरफ़ निहारियो। समुंड जे गदिले थियल किनारे खां परते ॿेटनि ते धारियनि लाइ नवां शहर ठाहिण लाइ कब्ज़ा थी रहिया हुआ ऐं धरतीअ धणियुनि खे ॿेटनि जे वेझो अचण खां बि रोकियो पियो वियो। मूं परगिणे जे गादीअ वारे शहर में मौजूदु हुकुमरान जे महल ॾांहुं ॾिठो। परगिणे जे हुकुमरान ऐं संदसि वाघ धणीअ समेत कुझु वज़ीर फ़क़ति ॻाल्हियूं करे रहिया हुआ ऐं ॿिया सभई वज़ीर मशीर ऐं दरबारी निंड पिया हुआ। कहाणी समुंड किनारे रोंदड़ मां। समुंड जे किनारे ते उहा बेहद हसीन ऐं नूरानी चहिरे वारी ॿुढड़ी औरत हिकु पथर मथां वेठी रोई रही हुई। हिन खे ॾिसी मूंखे पंहिंजी अमड़ यादि अची वई। मां नूरानी चहिरे वारी ॿुढड़ी औरत जे भरिसां वञी संदसि पेरनि में वेही रहियसि। हिन हिकु नज़र मूं ॾांहुं ॾिठो ऐं पोइ वरी समुंड ॾांहुं ॾिसंदे रोंदी रही। मूं अमड़ जहिड़ी औरत ॾांहुं हमदर्दी ऐं मुहबत सां ॾिसंदे पुछियो, छो पई रोईं अम्मा? हिन को बि जवाबु न ॾिनो। समुंड ॾांहुं परे किथे ॾिसंदी रही ऐं संदसि अखियुनि मंझां लॻातार लुड़क वहंदा रहिया। मूं हिन जो हथु झले ॾुख ऐं प्यार मां वरी पुछियो, अमड़ छो थी रोईं तूं? अमड़ जहिड़ी औरत थधो साह खणी हिकु नज़र मूं ॾांहुं ॾिठो ऐं पोइ समुंड ॾांहुं ॾिसंदे चयाईं, मां पंहिंजे बचण लाइ पई रोआं। मुंहिंजे दिलि खे धकु लॻो। अंदरि मंझां सूर जी सट उभिरी। सोचियुमि, जंहिं माउ जा बचड़ा समुंड में गुम थी वञनि उन जो दर्द छा हूंदो। अमड़ जहिड़ी प्यारी औरत जो दर्द मूं पंहिंजे अंदरि में ओतींदे महसूसु कयो। कुझु देरि ख़ामोश रहियसि ऐं पोइ पक करण ख़ातिर पुछियुमि, तुंहिंजा ॿार समुंड में ॿुॾी विया आहिनि छा? हिन इनकार सां कंधु लोॾे आसाइतुनि अखियुनि सां मूं ॾांहुं ॾिसंदे चयो, न, मुंहिंजा बचड़ा समुंड में मौजूदु आहिनि, पर उन्हनि खे बचाइण जी ज़रूरत आहे। हिन जी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। हैरत सां पुछियुमि, छा मतिलबु मां? सुॾका भरींदे जवाबु ॾिनई, समुंड में मौजूदु ॿेट मुंहिंजा बचा आहिनि। मूं हैरत सां पुछियो, तूं केरु आहीं अम्मा? मुंहिंजी अमड़ जहिड़ी औरत ॾुखो हिल नज़रुनि सां समुंड ॾांहुं ॾिसंदे वराणियो, मां सिंध आहियां। कहाणी आहे वतायो फ़क़ीर इन ट्रबल। वतायो फ़क़ीर चयो, ॿुधो अथमि त अदबी मेले में तो मूंखे फ्लैश फिक्शन राइटर साबित करण जी कोशिशि कई हुई। वराणियुनि, हा फ़क़ीर, मूं चयो हो त वतायो फ़क़ीर सिंध जो सभ खां वॾो फ्लैश फिक्शन राइटर आहे। वतायो फ़क़ीर कावड़िजी पियो। चयमि, नाराज़ थियण बदिरां तोखे मुंहिंजी महिरबानी मञणु खपे फ़क़ीर। वताये हैरत सां पुछियो, कहिड़ी ॻाल्हि जी महिरबानी मञां? चयमि, उन ई ॻाल्हि जी त मूं तोखे सभ खां वॾो फ्लैश फिक्शन राइटर चयो। वताये सख़्तु कावड़ मञां पुछियो, तो ईअं छो कयो? चयमि, अॼुकल्ह जे लेखकनि खे पंहिंजे नक खां अॻिते कुझु बि नज़र नाहे ईंदो। मूं बि पंहिंजे नक खां अॻिते निहारण जी कोशिशि कई त मूंखे ॿियो को बि कहाणीकार नज़र न आयो। वताये मुंहिंजी ॻाल्हि कटींदे पुछियो, त पोइ तो मुंहिंजो नालो छो वरितो? वराणे में, जॾहिं मूंखे पंहिंजे नक खां अॻिते ॿियो फ्लैश फिक्शन राइटर नज़र न आयो त पोइ वरी मूं तसवुर जी अख सां ॾिठो त मुंहिंजी नज़र तो ते पइजी वई। वताये फ़क़ीर जे निड़ ते घुंज पइजी विया। फ़िक्रमंदीअ सां चयाईं, ऐं तो बिना सोचण सम्झण जे चई छॾियो त वतायो फ़क़ीर सिंध जो सभ खां वॾो फ्लैश फिक्शन राइटर आहे। चयमि, हा फ़क़ीर, हक़ीक़त बि इहा ई आहे। वतायो वधीक कावड़िजी पियो। चयाईं, मूंखे कहाणीकार चई ग़लति कयो तो। वराणे में, मूं ग़लति ॻाल्हि नाहे कई। वताये वराणियो, अॼुकल्ह कहाणीकार सॾाइण ख़तरे खां ख़ाली न आहे। मूं को जवाबु न ॾिनो, सोच में पइजी वियुसि। वताये फ़क़ीर सख़्तु फ़िक्रमंदीअ सां चयो, तो वारो यार झूनू जोगी पंहिंजी हिकु कहाणीअ जे करे मुसीबत में मुब्तला थी वियो आहे। मुंहिंजूं त अलाह सां कयल सभु ॻाल्हियूं मुंहिंजे ॻिचीअ में पइजी वेंदियूं। कहाणी आहे इंसान जी आत्मकथा। धरतीअ ते हर तरफ़ जंगियूं, वबाऊं, बीमारियूं, आफ़तूं ऐं मुसीबतूं पखिड़िजी वियूं। चइनी ॾसाउनि में किथे बि सुकून वारे माॻ जो ॾसु न पिए मिलियो।
अहिड़े कंहिं माॻ जो ॾस पतो न मिलण सबबि मूं बिना कंहिं मंज़िल जे सफ़र जो सांभाउ कयो। मां सरसब्ज़ वादियुनि मंझां गुज़रियुसि त किथे उहे हारी ऐं माली बि नज़र न आया जेके धरतीअ जे कैनवास ते रंग भरींदा हुआ। सहरा मंझां लंघियुसि त किथे उहे लाॾाऊ बि नज़र न आया जेके सदाईं सफ़र में हूंदा हुआ ऐं संदन पेरा पोयां ईंदड़नि खे रुञ में उञ मरण खां बचाए वाट ॾेखारींदा हुआ। पहाड़नि जा पंध कयमि त किथे उहे धराड़ बि नज़र न आया जेके पंहिंजनि रिढुनि खे चाढ़ण लाइ ईंदे वेंदे नज़र ईंदा हुआ ऐं पहाड़नि ते चढ़ंदड़ थकल मुसाफ़िरनि खे खीर पियारींदा हुआ। सामूंडी पटीअ ते डिघो पंधु कयमि त किथे परॾेहनि जा पाणीअ वारा जहाज़ ऐं मुहाणनि जा उहे ॿेड़ा बि नज़र न आया जंहिंजे लंगर अंदाज़ थियण सां समुंड किनारे ज़िंदगी रक़्स कंदी हुई। सरसब्ज़ वादियुनि, सहराउनि, पहाड़नि ऐं सामूंडी किनारनि ते हर तरफ़ वीरानी नज़र आई त मां थकिजी शाम धारा साही पटण लाइ समुंड किनारे हिक नारेल जे वण हेठां लेटी पियुसि। समुंड खे पुठी ॾेई अखियूं बंदि कयमि त अखि लॻी वई। तेज़ छोलियुनि जे आवाज़ ते जाॻियुसि त मुंहिंजो मुंहुं समुंड तरफ़ हो। सिजु लही रहियो हो ऐं हिकु ख़ाली ॿेड़ी मुंहिंजे साम्हूं ख़ुश्कीअ ते बीठल हुई। ॿेड़ीअ खे कुदरत जो तोहफ़ो सम्झी मां पंहिंजी जाइ तां उथियुसि ऐं ॿेड़ीअ में वञी लेटी पियुसि। सिजु लथो त वरी तेज़ लहरुनि जो आवाज़ थियो ऐं उहे लहरूं ॿेड़ीअ खे गेले समुंड में खणी वयूं। ख़ुश्कीअ ते त मूंखे जंगियुनि, वबाउनि, बीमारियुनि, आफ़तुनि ऐं मुसीबतुनि खां बचण लाइ किथे बि का पनाह गाह नज़र न आई हुई। तंहिं करे मूं पाण खे समुंड जे हवाले करे छॾियो। राति थी त समुंड मथां सितारा झिरमिर करे रहिया हुआ। दूर किथे आसमान समुंड मथां निवड़ी आयो हो। समुंड में ॿेड़ी लोॾा खाई रही हुई ऐं डिघे फ़ासिले ते सितारा समुंड में टुॿियूं हणी रहिया हुआ। ॿेड़ीअ जे हिंदोरे में मुंहिंजे अखियुनि में निंड लही आई। सुबुह जो अखि खुली त ॿेड़ी हिकु नंढड़े ॿेट जे किनारे ते बीठी हुई। उन ॿेट ते कुझु डिघा वण हुआ ऐं वणनि जे विच में हिकु झूपड़ी हुई। मूं झूपड़ीअ जे वेझो वञी सॾु कयो, वई आहे? अंदरां आवाज़ आयो, हा कोई आहे? मूं झूपड़ीअ जे वेझो वञी सॾु कयो, कोई आहे? अंदरां आवाज़ आयो, हा कोई आहे ऐं उहो तुंहिंजे लाइ ओपिरो न आहे, अंदरि हलियो अचु। मां अंदरि दाख़िल थियुसि त हिकु शख़्स पुठीरो वेठल हो। मूं वराए मूं ॾांहुं ॾिसण खां सवाइ चयईं, जितां आयो आहीं ओॾांहुं वापसि हलियो वञ। वराणियुमि पर मां त जंगियुनि, वबाउनि, बीमारियुनि, आफ़तुनि ऐं मुसीबतुनि खां बचण लाइ कंहिं पनाह गाह जी ॻोल्हा में आहियां। हिन पुठेरो वेठे ई जवाबु ॾिनो, जंहिं ॾींहुं तो पाण सां दुश्मनी ख़तमु करे छॾी उन ॾींहुं तो तां सभु जंगियूं, वबाऊं, बीमारियूं, आफ़तूं ऐं मुसीबतूं दूर थी वेंदियूं, न त हिकु ॾींहुं तूं पाण ख़तमु थी वेंदे। एतिरो चई हिन मूं ॾांहुं मुंहुं फेरायो ऐं मां उहो ॾिसी हैरान थी वियुसि त हिन जे जाइ ते बि मां ई मौजूदु हुउसि।